तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन से बेएतमादी ज़ाहिर करे छड़ी। इमरान खान जो एक भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन का इस्तीफ़ा जो मुतालबो। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग के खटाइण की पूरी कोशिश कई पर असां रियासती मशीनरी के इस्तेमाल बावजूद खटे वियासीं। मौजूदा इलेक्शन कमीशन के मातहत शफ़ाफ चूंडू नथियूं थी सघनि। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो पंजाब की नंढी चूंडनि में कामयाबी खां पोइ पहिरियों खिताब चवे तो परॾेही साज़िश तहत मुल्क ते इम्पोर्टेड हुकूमत मड़ी वही। हुकूमत में अचण खां पोइ हिननि 1100 अरब रुपयनि जा केस माफ़ कराया। वाज़े तो खयां त इत्तेहादी हुकूमत जे उन अमल ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञी रहियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान जा बहतान रद्द करे छॾिया। तर्जुमान इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इमरान खान जा इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम हथ ठोकिया आहिनि। संदसि इल्ज़ामनि खे रद्द करियो था। इलेक्शन कमीशन ते लॻायल इल्ज़ामनि जो हक़ीक़त सां को तालुक़ न आहे। इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून तहत पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदी रहंदी। पीपल्स पार्टी जो नंढी चूंड में नाकामी बावजूद इत्तेहादी जमायतुनि सां गॾु हलण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सीईसी इत्तेहादी पार्टियुनि सां गॾु बीहण जो फ़ैसिलो कयो आहे। पार्लियामेंट पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। पार्टी क़यादत सुभाणे लाहौर में इत्तेहादियुनि सां मुलाक़ात कंदी, जंहिं दौरान चूंड सुधारनि ते मुशावरत थींदी। पीपल्स पार्टी फ़ैसिलो कयो आहे त चूंडूं वक़्त ते थियणु घुरिजनि। सख्त मुआशी फैसला नंढी चूंड में नाकामी जो सबब बनिया। लीगी अगवान पार्टी सदर शहबाज शरीफ के रिपोर्ट पेश करे छड़ी। वज़ीर आज़म की सदारत हेठि थियल इजलास में पार्टी की शिकस्त ईंदड़ सियासी हिकमत अमली ते गौर ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती इत्तेहादियुनि सां बि राब्ता कंदो ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमली लाइ इत्तेहादियुनि पार्टियुनि जो इजलास तलब कयो। नवाज शरीफ, आसिफ ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान जा फ़ोन ते राब्ता। पंजाब की नंढी चूंड बाद पैदा थियल सूरत हाल ते ॻाल्हियूं। टिनी अॻवान पारां जल्द आम चूंडूं कराइण वारी तजवीज़ ते गौर अॻवान इत्तिफ़ाक़ कयो। इत्तेहादियुनि जे मशवरे सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। तहरीक इंसाफ पंजाब में हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो। कोर कमेटी जे इजलास में परवेज़ इलाही खे जो फ़ैसिलो। इन मूजिब कोर कमेटी के मेंबरनि इमरान खान के सिंध में मुतहरिक थियण जी सलाह ॾिनी। सलाह ते इमरान खान तरफां जल्द नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो तहरीक इंसाफ के पंहिंजे 20 मां 5 सीटूं हाराइण खां पोइ वधीक गुरूर करण की ज़रूरत न आहे। इलेक्शन कमीशन ते इमरान खान के हमले जो सबब दांधली न पर फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिले जो ख़ौफ़ आहे। छाकाणि त इमरान खान ख़बर ख़िलाफ़ तरदीद न थियण जोगा सबूत मौजूद आहिनि। उन्हनि सबूतनि खे साम्हूं आणणु अंटर आहे। हुकूमत हारे वही। नवाज शरीफ जो नज़रियो खटे वियो। नून लीग अगवान मियां जावेद लतीफ़ चयो त हाणे नज़रिया ज़रूरत के दफ़न करणो पवंदो। नवाज शरीफ जो समूरो सच क़ौम आॾो रखणु घुरिजे। हक़ीक़तूं क़ौम आॾो रखबियूं त ईंदड़ चूंडनि में मुख़ालिफ़ुनि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वियूं। कश्मीर बसनि जी आञनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी 60 ॼणा बुॾी विया। 6 औरतुनि ऐं 4 ॿारनि समेत 23 ॼणनि जा लाश हथ जानी ॿेड़ी में सवार थी ॻोठ हुसैन बख्श सोलंगी खां खरोड़ तरफ़ वञी रहिया हुआ त दरिया में संदन ॿेड़ी ऊंधी थी पई। 35 ॼणनि खे बचाए वियो। बुॾी वियल में वॾे तादाद में औरतुनि ऐं ॿारनि खे शामिल। रेस्क्यू टीमनि तरफ़ां 23 मर्द हथ अचण जी तस्दीक।
कराची में मुतालबन जी मेहनताला एहतजाज कंदड़ IPA टेस्ट पास उम्मीदवारनि ते कराची पुलिस कड़की पई। मुज़ाहिरीन मुतालबन जी मेहनताला एहतजाज लाइ रेड ज़ोन में दाख़िल थिया त पुलिस मथे लठियूं वसायूं। एहतजाज में शामिल मर्दनि तोड़े औरतनि ते बि वहशात तशद्दुद कई। गिरफ़्तार पुलिस जो एहतजाज जे कवरेज कंदड़ ज़ाती TV जे रिपोर्टर इमदाद सुमरा ते तशद्दुद लठियूं लॻण सबबि ज़ख़्मी सहाफ़ियनि वाक़े खे सहाफ़त जी आज़ादीअ ते वार करार ॾेई छॾियो। मुलज़िम एहलकारनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो मुतालबो। बिन कासिम भरिसां बरसाती पानी जी खॾ में ॿ ॿारड़ा ॿुॾी फौत। सूमार ॻोठ में 10 वरनि जो ज़ुल्करनैन अब्दुल वहीद रांदि करण दौरान खॾ में ॿुॾा। इस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद ॿिन्ही ॿारनि जा लाश वारसनि हवाले। घर में कोहराम। पन्नू आकिल भरिसां 2 धुरियुनि में झेड़े दौरान 1 ॼणो क़तल। ॻोठ दिलदार समेजो में महर ऐं समेजा बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मजीद समेजो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी विया। ठट्टे में पीरसन डंडा ऐं सरोटाणी क़तल। चांदनी चौक वेझो जवाबदार सनोकर हलाईंदड़ शकील खोम्बाटी खे डंडा ऐं सरोटाणी क़तल कयो। इतिला ते पुलिस पहुची मक़तूल जो मड़ इस्पताल में मुंतक़िल कयो। खैरपुर के सिविल अस्पताल के ICU और एमरजेंसी वार्ड में बरसात और सेवरेज जो पानी दाखिल। गंदो पानी दाखिल थे सब अस्पताल में बदबू पकड़जी वही। अस्पताल अमलो और मरीज परेशान। इंतजामिया शिकायत बावजूद अस्पताल में पानी निकाली लाए के कदम न खया। कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहर में अज भी बरसात जो सिलसिलो जारी। फैज़गंज सुजावल जूने जो टिकराटो तलार में इलाइक़नि में अज भी ककरन जा कड़काट रहा। टिकराट में आसमानी बिजली गिरण सबब 1 नारी फौत 20 ज़ख़्मी। इलाइक़े में तेज़ बरसात बाद रोडन रस्तन से पानी भीजी वो। जाबलू पट्टी बाद बरसात बाद नयूं वही अचन करे ॻोठनि जो एक ॿिए सां ज़मीनी राब्तो कटिजी वो। सेवण बरसात दौरान घर की भित किरी पई। 3 ॿारड़ा दॿिजी विया।